मौजूद हाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ख़बर है त मां हिन वक़्तु मौजूदु आहियां प्रेस क्लब ते अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त प्यार जा परणा वारा जेके आहिनि उहे अक्सर ईंदा आहिनि। अॼु बि असांजे हिन प्रेस क्लब ते हिकु अधु उमिरि जो जेको आहे इंसानु शख़्स हिकिड़ो मौजूदु आहे जंहिं हिकिड़ी नंढड़ी सुहिणी ऐं सबाजड़ी छोकिरीअ सां प्यार जो परणो करे माइटनि जे भउ खां अची असां वटि तहफ़ुज़ जे घुर जे लाइ हिते प्रेस क्लब में पहुता आहिनि। अचो त असां पहिरियों उन्हनि सां तव्हांजो तारीफ़ करायूं ऐं पोइ तव्हांखे ॿुधायूं त आख़िर हिननि खे इन क़दम खणण जी ज़रूरत छो पेश आई। मां त इहो चवंदुसि पंहिंजे अॼु हिन प्रेस क्लब माइक जे हवाले सां त जेके माइट पंहिंजे औलाद जे प्यार जे परणनि जो ख़्यालु नथा कनि त पोइ यकीनन हुननि खे कोर्ट जो सहारो वठिणो थो पवे ऐं वरी उन्हनि खे भउ बि ॾाढो थो थिए। हुते लिकण जे बजाए जे माइटनि जे चवण ते निकाह कंदा शादी कंदा त मिट माइट बि सभु गॾु थींदा ऐं ख़ुशी वारो हिकिड़ो माहौल हूंदो। जॾहिं त हाणे हिन नए जोड़ो जेको मुंहिंजे साम्हूं वेठो आहे हिननि जे बूथ ते ॼणो ख़ुशी कोन्हे पर मुंहं ते 12 वॼी रहिया आहिनि छो जो ख़ौफ़ हुननि जे मथां तारी आहे। सो हाणे तहफ़ुज़ जे घुर जे सिलसिले में प्रेस क्लब ते पहुता आहिनि। अचो त पहिरियों मां तव्हांखे उन्हनि जो तारीफ़ करायां। साईं तव्हांजो नालो छा आहे? मूंखे उस्ताद गुल्लू सरीता आहिनि। उस्ताद गुल्लू जेके हिकु त गुल्लू भट्ट पंजाब में ॾाढो मशहूरु थियो जेको वॾा झेड़ा कंदो हो, तव्हांजो उन सां का निछक माइट हुयो छा? गुल्लू जेको पंजाब वारो उहो मुंहिंजो सालो हो पर थियो ईअं त हुन जीअं ई मूंखे पंहिंजी भेण ॾिनी हुई न त हुनजी भेण जेका आहे मूंसां कोन ठही। मां ड्राइविंग कंदो आहियां, उस्ताद गुल्लू इन जे लाइ मशहूरु आहियां। पंजाब ते मां हलंदो हुउसि, कराचीअ खां लाहौर ते मुंहिंजी गाॾी हलंदी हुई, उन में आउं वेंदो हुउसि। सो उहो गुल्लूअ सां हाणे असांजो रिश्तो ख़तमु आहे पर मुंहिंजो पंहिंजो ज़ाती नालो उस्ताद गुल्लू आहे। वाह उस्ताद गुल्लू, पोइ तव्हां जेका बस हलाईंदा हो पोइ इहे कॉलेज जूं छोकिरियूं वग़ैरह उन में ज़रूरु चढ़ंदियूं हूंदियूं, पोइ भला उते को प्यार जी अख लड़ी या छा थियो जो हिन नंढी उमिरि जी छोकिरीअ तव्हां गुल्लूअ में छा ॾिठो? असल में असां जेको आहियूं सो ड्राइवर जेके बि हूंदा आहियूं न उहे कंहिंजे न्याणियुनि जा मंदा न हूंदा आहियूं असां, न वरी कंहिं ॾिसंदा ई आहियूं। असां वटि पंहिंजा जेके क्लीनर हेल्पर फर्स्ट क्लास हूंदा आहिनि, असांखे कंहिंजे न्याणीअ खे ॾिसण जी ज़रूरत कोन हूंदी आहे। पर हाणे हिन वेचारीअ सां हिकिड़ो वॾो मसइलो हो, हिन सां जेको हिन जे पीउ ज़ुल्म कयो आहे उहा मूंखे ख़बर आहे। जेका हिन पंहिंजी दास्तान मूंखे ॿुधाई त हिन जो पीउ हिकिड़ो जुआरी टिकरी हलाईंदड़ उन हिन वेचारीअ न्याणीअ खे दादूअ में मामे कालू अदाकार सां परणायो। तव्हां ड्राइवरनि जी त हिकिड़ी ख़ासि पिट हूंदी आहे जेको साम्हूं तव्हांजो शीशो लॻल हूंदो आहे उनखे बार तव्हां सेट करे तव्हां माइन खे ज़रूरु ॾिसंदा हो। तव्हांजे लाइ अक्सर असां इहो ॿुधो आहे ड्राइवरनि जे लाइ। इहो त हाणे तूं जख थो हणे पियो, असां हुन में न ॾिसंदा आहियूं। असां हिन में इहो ॾिसंदा आहियूं त को माण्हू कंहिं माईअ सां हरकत त नथो करे छो त तहफ़ुज़ करणु असांजी ज़िमेवारी हूंदी आहे। गाॾी असां हलाईंदा आहियूं, तव्हांजे लेखे त इहो माइन ॾे थो ॾिसे पर असां सॼी गाॾीअ ॾे ॾिसंदा आहियूं। जीअं मां गाॾी कायूं पहुचां वॾी स्पीड सां, हाणे हिन जी मां तोखे दास्तान पियो ॿुधायां त मामे कालूअ सां जो हीअ परणी दादूअ में त मामे कालूअ सां हीअ ठही कोन, मोटी वई पंहिंजे पीउ ॾे। पिणस वरी छा कयो जो ठोके खपाए ॾिनई पठाणनि में। पठाणनि जेको हिन न्याणीअ सां ज़ुल्म कयो उहा मूंखे ख़बर आहे, तूं बि सम्झेंदो साफ़ या हा सम्झे ईअं थो ॼण तूं बि उन्हनि वटि हफ़्तो खनि रही आहियां, तोखे बि सॼी ख़बर हूंदी पठाणनि जी। सो मां गाॾी काहे पियो अचां 120 ते, सही 120 ते गाॾी पियो कयूं छा त ओचितो ॾिनई हथु ॾिनई त मां गाॾीअ जे ब्रेक ते ईअं चढ़ी हुयुसि जीअं दायो गॾु ते चढ़ी वेंदो। वाह वाह, गाॾी रोके में वेठी, गाॾीअ में जाइ कोन हुई। अॻियों बानट ते विहारियोमांसि पाण सां। जॾहिं मां गेर मटायां पियो न, गेर पियो मटायां त हिन जे जंघ ते मुंहिंजो हथु पियो लॻे। मां हिन खे चयो त थोरो सुरी वे, चई जाइ कान्हे त सुरी काॾे वियां। पुछोमांसि त केरु आहे, ॿुधाई त मां हीअ बेवा आहियां, मूंसां हे ज़ुल्म थियो आहे, हाणे पठाण वटो भॼी निकिती आहियां। जेकॾहिं तूं तहफ़ुज़ ॾींदे मूंखे त ठीकु आहे, जेकॾहिं तूं तहफ़ुज़ न ॾींदे त मां वञी ख़ुदिकशी कंदमि, कंहिं कैनाल में टपो ॾेई ॿुॾी मरंदमि। मूं चयो ॿुॾी मरण खां सुठो आहे त हिन खे सहारो ॾियां, हिन सां शादी कयां जीअं हिन में मूंखे ॿचा थियनि। घणो ई गाॾियुनि ते हलिया आहियूं पर हाणे दिलड़ीअ चयो त शादी कयां। अमड़ दुआ कई त जंग में लाल कुंवार मिलंदई, त रस्ते वेंदे मिली वई आहे। कोर्ट जो
मां हिन सां परणो कयो आहे बा। अबा गुलू हाणे ॻाल्हि ॿुध, अगरि नंढड़ी उमिरि जी छोकिरीअ तोखां तहफ़ुज़ जी जेको आहे घुर कई त मूंखे सहारो ॾे, बजाए हुनखे न्याणी करे घर में विहारण जे तोखे निकाह करण जी कहिड़ी ज़रूरत पेश आई? ॻाल्हि त ॿुध, न्याणी करे रखेसि तूं, मां छो रखांसि? मूंखे पाण चई त मूंसां हली कोर्ट में करे निकाह, मूं त चङाई करे हिन सां निकाह कयो आहे। अॼु 8 ॾींहं मां दर पदर लॻो पियो आहियां हिन जे करे। बिल्कुलु तव्हां सही था चओ पंहिंजो गुलू साहब, पर हाणे 8 ॾींहंनि खां तव्हां बि आहियो बेरोज़गार, गाॾी बि कोन था हलायो, हिकिड़ो ख़ौफ़ बि तव्हांजे मथां आहे। पर अॻु में तव्हां जूं घणियूं शादियूं हुयूं, अॼु हीअ काई शादी अथव? बाबा आउं बिल्कुलु 0 मीटर माण्हू आहियां, हिकु बि शादी अॼु ॾींहं ताईं कोन कयमि। पहिरीं जेका आहे हीअ शादी थी आहे, माइटनि में रिश्ता त मूंखे मिलनि पिया पर मूं कोन वरिता। इन जे लाइ त मां सदाईं झंग जो झांगी हूंदो हुउसि, मूं शादी कोन कई। पहिरियों दफ़ो हीअ मिली, हिन मूंखे मिनथूं कयूं त मूंसां शादी कर, मूंखे सुख ॾे, मूंखे पंहिंजो घरु नसीबु थींदो। पोइ वञी कोर्ट में कईसीं शादी, शादीअ खां पोइ दर पदर लॻा पिया आहियूं। पोइ इन दर बदर जे करे भला को पछताओ आहे त हिनखे हाणे छॾिया, जान छॾाया, वञी रोज़गार सां लॻा? छॾींदोमांसि त क़यामत ताईं कोन। हिन खां मां पुछो त पिणे त जुआरी आहे बाणे, उहो वरी रननि जो दलाल आहे, हिन जो भाउ आहे रननि जो दलाल। सौट हिन वारो जेको आहे न, उहो मिड़ई 24 कलाक मौज़र खयूं घुमंदो वतंदो आहे। उन मां असांखे थोरो थको खतरो आहे। जेकॾहिं तव्हां प्रेस वारा असांजी ॻाल्हि मथे ताईं पहुचाईंदव त उन हिकिड़े लोफर खां असांखे तहफ़ुज़ मिली पवंदो त असां पंहिंजी ज़िंदगी सुकून जी गुज़ारींदासीं। बिल्कुलु, असां वॾनि वॾनि ॿिया बाला ऑफिसरनि ताईं जेको आहे सो असां पंहिंजे हिन चैनल वसीले जेको आहे तव्हांजो आवाज़ खे उथारींदासीं, उभारींदासीं। हाणे तव्हांजी इजाज़त हुजे त असां भला को छोकिरीअ खां बि कुझु सवाल कयूं? सदाईं सदाईं सदाईं। बाबा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे बसरा। बसरा, ॾाढो सुठो ख़ूबसूरत नालो आहे। बसरा कटींदे अखियुनि में ॻोढ़ा कॾहिं आया तव्हांखे? इहो ॻोढ़नि जो तूं छो थो पुछी? तुंहिंजो छा वञे? तूं कम जी ॻाल्हि कर। मां त तव्हांजे तहफ़ुज़ जी ॻाल्हि थो कयां, तव्हांजे भले जी ॻाल्हि थो कयां। अगरि बसर कटींदे तव्हांखे ॻोढ़ा अचनि था त तव्हांखे हिकिड़े अधड़ उमिरि जे शादी कई अथव हिन पोड़े सां, इते तव्हांखे जेको अखियुनि में ॻोढ़ा कोन था अचनि? ॻोढ़ा अचनि या न अचनि, हीउ मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं मूंखे क़बूल आहे ऐं मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां शादी कई आहे, राज़ ख़ुशी सां निकाह कयो आहे ऐं इहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। बसरा, जवानीअ में इंसानु जज़्बात में अची फ़ैसिला त करे वेहंदो आहे, पोइ उनखे वरी पछताओ बि थींदो आहे। छा तोखे हाणे पछताओ थिए थो त मां हिन मां जान छॾायां? मूंखे को बि पछताओ न आहे, मूंखे कंहिं बि बरगलायो न आहे। मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां निकाह कयो आहे। इहो भला हथनि में तव्हां ॿिन्हिनि इहे पना छा जा खयां आहिनि? हे कोर्ट जा जेके असांखे निकाहनामा आहिनि, असांखे सबूत आहिनि त असां कोर्ट में निकाह कयो आहे। जेकॾहिं असांखे को पकड़ींदो पुलिस वारो त हे असां हुनखे ॾेखारींदासीं। पर शरीयन जेको तव्हां कमु कयो आहे, भलो कमु कयो अथव, त पोइ भउ छाजो आहे तव्हांखे? भाउ जेको आहे न हिन जे सौट मां आहे, उहो ॾाढो किनो माण्हू आहे, उहो असांखे ॻोल्हींदो थो अचे। उहो नंढे हूंदे खां वठी हिन जो आशिक़ हो। पोइ जो हिन जे पीउ हिन जी ॿिए हंधि शादी कराई त उहो त वरी उनखे बि उनजे कढ पियो, वरी हिन जे पीउ हिन जी ॿिए हंधि शादी कराई। हाणे मां हिनखे खणी निकितो आहियां, हिकिड़े में ख़तरो आहे, बाक़ी सभु ईअं मिड़ई असांखे ख़बर आहे। पर हुन हिकिड़े खां बि तव्हां केतिरो ऐं काथे काथे लिकंदव, इन करे उन हिकिड़े खे पंहिंजो छो नथा कयो? उहो असांजो नथो थी सघे, उनखे खपे ॾोकड़। हा, पोइ ॾोकड़ ॾेई जान छॾायोसि। ॾोकड़ जेकॾहिं हुजे हा त पोइ झंग में लिकंदा वतऊं हा। बहरहाल, पोइ तव्हां अॼु असांजे हिन टीवी जेको माए टीवी चैनल आहे, इन वसीले तव्हां कहिड़ी घुर करणु चाहियो था आला इख़्तियारनि खां? तव्हांखे छा घुरिजे? उहो पैगाम जेको आहे असांजा जेके नाज़रीन असांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे तव्हां छा चवणु चाहींदव? असां इहो चवणु चाहींदासीं त असां आज़ादु पखी आहियूं। असांखे हिन फिज़ा में उॾणु ॾिनो वञे, असांजे विच में कोई बि न अचे। कानून हिन जे सौट खे गिरफ़्तार करे लाकअप करे त असां पंहिंजी बक़ाया ज़िंदगी सुकून सां गुज़ारियूं। मौज़िज़ हाज़रीन, तव्हां ॾाढियूं काराइतियूं ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं जेके हिन प्यार जे परणे वारनि जोड़ीअ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हाणे बसि आख़िर में असां हिननि खां पोइ मोकिलाइण खां अॻु हिकिड़ो मुंहिंजो सुवालु इहो आहे गुलूअ खां त गुलू, प्यार जे परणे खां पोइ अक्सर नई कुंवार खे हनीमून मल्हाइण जे लाइ काॾे वठी वञिबो आहे, घुमाइबो आहे, फिराइबो आहे। तूं हिनखे काॾे वठी वियो आहे या रुॻो लिकाईंदो थो वतींसि? मां तोखे ॿुधायो पहिरियों न
त बाबा हनीमून ते ॿाहिरियां माण्हू ॿाहिरि जेके वेंदा आहिनि उहे पैसे वारा हूंदा आहिनि। असांखे अॼु 8हों ॾींहुं हुआ, 2 ॾींहं असां केलनि में गुज़ारिया आहिनि, 2 ॾींहं कड़ब में गुज़ारिया आहिनि, 2 ॾींहं जूअर में गुज़ारिया आहिनि, 2 ॾींहं ॿाझर में गुज़ारिया आहिनि। अॼु 9हों ॾींहुं आहे जो तूं बूथ में लॻो आहे। हे तोखे असां निकाहनामो ॾेखारे सॼे सिंध ते असां नियापो था पहुचायूं, असां प्यार जो परणो कयो आहे। असांजे विच में का बि दीवार न अचे। मौजूद हाज़रीन, अहिड़े धूड़ पाइण खां, अहिड़ी तकलीफ़ खां बहितर आहे त माण्हू प्यार जे परणे ताईं हथु खणी वञे त बहितर आहे। बहरहाल असां हिन जे तहफ़ुज़ जी घुर था कयूं। तव्हांजी वॾी महिरबानी।